असां जेको हिते जो सरदार आहे वॾेरो आहे उहो उनजी सरदारी हलंदी थाणनि ते आहे। जेकॾहिं उन खां थाणा तव्हां खसे छॾियो त उहो हिकिड़े टके जो रहिजी वेंदो आहे। सरदार जिथे विया उहो रुॻो फितनो थो पैदा करे, फसाद थो पैदा करे, अमुन जी तबाही बर्बादी थो आणे। उहो तनज़ुल पसंदि आहे, तबाही पसंदि आहे। हाणे सरदारी त एॾी सस्ती थी वई आहे, हिकिड़े हिकिड़े घर में 10 सरदार आहिनि। जेसीं ताईं कानून साज़ी न थींदी तेसीं ताईं ज़ाहिर आहे त हिन नासूर में जान कान छुटंदी। हे ईअं ई माण्हुनि खे मारींदा रहंदा, ईअं ई जेके तनज़ुल पसंदि कंदा रहंदा, तबाही कंदा रहंदा। त हू सरदारनि खे घणा माण्हू आहिनि, जेसिं हिकिड़ो चई 10 माण्हू मारे अचो पोइ मां वटि फ़ैसिले जे लाइ अचो। ख़ासि तौर सां जेको हिते जो सरदार आहे वॾेरो आहे उहो उनजी सरदारी हलंदी थाणनि ते आहे। जेकॾहिं उन खां थाणा तव्हां खसे छॾियो त उहो हिकिड़े टके जो रहिजी वेंदो आहे। उनजी का बि हैसियत न रहंदी आहे। उहो माण्हुनि ते ज़ुल्म इन जे करे कंदो आहे त जीअं हुनजो राज ते दबदबो वेहे, राज ते दहशत तारी करे। हीउ जेको नाज़िम जोखिया वारो केस आहे इहो बि इन जो नतीजो आहे त हुन इलाइक़े ते पंहिंजो दबदबो क़ाइमु करण जे लाइ हिकिड़े ग़रीब खे जेको आहे ज़िंदगी खां महरूम करे छॾियो त इलाइक़े में दहशत वेहे ऐं त को बि माण्हू हुनजे साम्हूं न अची सघे। अहिड़ी तरह खोड़ उत्तर सिंध में आहिनि। असां वटि जेको आहे हिकिड़ो आहे ख़ैरपुर जो इलाइक़ो, उते को बि वॾो जागीरदार कोन्हे को, नंढा नंढा ज़मीनदार आहिनि। छाकाणि त अंग्रेज़ कोन आयो ऐं रियासत जो निज़ाम हुयो, उन करे वॾी जागीरदारी ख़ैरपुर में आहे ई कान का, नंढा नंढा ज़मीनदार आहिनि। उते जेका आहे हिकिड़ो मामूली ॿिनि ज़ातनि में झगड़ो थियो, पिताफ़ी ऐं कनासरनि में। हिकिड़ो माण्हू ईअं को मारिजी पियो, उन ते हू जेके आहिनि से पिताफ़ी विया पंहिंजे सरदार वटि। हालांकि उन्हनि जे सिस्टम में बि कोन आहे, अलाए कंहिं को उन्हनि मञा माण्हू हुयो त हू सरदारनि खे त घणा माण्हू आहिनि, जेसिं हिकिड़ो चई 10 माण्हू मारे अचो पोइ मां वटि फ़ैसिले जे लाइ अचो। हो जो पिया त पहिरियां वञी हिकिड़ो कनासरो वकीलो साहब ख़ान, उनखे जेको आहे सो वञी शहीद कयूं। उहो पोइ मामिलो वधी पियो ऐं ख़ैरपुर जे अंदरि कॾहिं बि इन क़िस्म जो जेको आहे सो ॿिनि ज़ातनि में एॾो शदीद झगड़ो जेको आहे सो कोन थियो हुयो जेको हिन 2016 खां वठी जेको आहे शुरू करायो। त अहिड़ी तरह सरदार जिथे विया उहो रुॻो फितनो थो पैदा करे, फसाद थो पैदा करे, अमुन जी तबाही बर्बादी थो आणे। उहो तनज़ुल पसंदि आहे, तबाही पसंदि आहे। उहो कंहिं बि सूरत में न चाहींदो त को हिते इल्मु वधे, माण्हू में शऊर वधे ऐं माण्हू जेके आहिनि से हुन सां साम्हूं बीही ॻाल्हाइनि। हो हमेशह इहो चाहींदो त माण्हू अनपढ़, उनजे करे तव्हां ॾिसो न सॼी सिंध जे अंदरि जेके स्कूल आहिनि उहो गुदाम ठाहे थो छॾे, उन माल जा वाड़ा ठाहे थो छॾे। हू तरक़ी ऐं तालीम जो दुश्मन आहे। हो सिर्फ़ु इहो चाहींदो आहे त हर शइ मुंहिंजे हथ में हुजे। जागीरदार में जान कान थी छुटे। रोज़ हिकिड़ो अख़बारनि में तव्हां ॾिसो, हाणे सरदारी त एॾी सस्ती थी वई आहे जो हिकिड़े हिकिड़े घर में 10 सरदार आहिनि। हाणे इहे काॾों था अचनि पिया? न त अॻे असां ॿुधंदा हुआसीं कि हिकिड़े घर में हिकिड़ो ई सरदार हूंदो, उनखे पग ॿधाईंदा या उहो चङो मुड़ुसु हूंदो।